नाज़रीन, सिंध हुकूमत IBA टेस्ट में 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़नि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। 40 सैकड़ो खां घटि मार्कूं खणंदड़नि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी, जंहिं बाद उहे बि टेस्ट में वेही सघंदा। ॿार वण हेठां पढ़ी सघे थो, पर उस्ताद खां सवाइ नथो पढ़ी सघे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सूबे में 35,870 उस्तादनि जी जॻह ख़ाली हुई। IBA टेस्ट ज़रिए मेरिट ते भर्ती कई। जेकॾहिं हार्ड एरिया वारनि खे 40 सैकड़ो ते पास करे सघिजे थो त ॿियनि इलाइक़नि वारनि खे बि पास करणु घुर्जे। नाज़रीन, मांखे हिकु भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत IBA टेस्ट में 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़नि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। 40 सैकड़ो खां घटि मार्कूं खणंदड़नि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी, जंहिं बाद उहे बि टेस्ट में वेही सघंदा। ॿार वण हेठां पढ़ी सघे थो, पर उस्ताद खां सवाइ नथो पढ़ी सघे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सूबे में 35,870 उस्तादनि जी जॻह ख़ाली हुई। IBA टेस्ट ज़रिए मेरिट ते भर्ती कई। जेकॾहिं हार्ड एरिया वारनि खे 40 सैकड़ो ते पास करे सघिजे थो त ॿियनि इलाइक़नि वारनि खे बि पास करणु घुर्जे।